अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर 13 सेप्टेम्बर ऐं टाइम थियो आहे सुबुह जा 9:30। हिन महिल मां पंहिंजो व्लॉग स्टार्ट थी कयां ऐं मां नाश्ते जे लाइ ठाहियां थी तरियल जीरा। ही चिकन जा जीरा आहिनि, इन्हनि खे मां फ्राई कंदमि। ऐं उनखां सवाइ जीअं त मोकल जो ॾींहुं हूंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थोरो देरि सां उथंदा आहिनि ॿार ऐं नाश्तो बि जेको आहे पोइ चङी तरह थींदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त नाश्तो स्किप कंदा आहियूं त डायरेक्ट पोइ लंच कंदा आहियूं। पर अॼु मूंखे जीअं त ॿाहिरि वञिणो आहे कुझु कमनि सां, उहो बि मां तव्हां सां शेयर कंदमि। त तंहिंजे करे जेको आहे पहिरियों मां नाश्तो थी ठाहियां। ऐं संडे या सैटरडे मूंखे ॿाहिरि वञण जो मौक़ो मिलंदो आहे, छो त तारीख़ जेको हूंदो आहे घर में हूंदो आहे, उनजो मोकल जो ॾींहुं हूंदो आहे सैटरडे संडे। सो हाणे हीअ जीरा मां कंदमि फ्राए। त हीअ रेसिपी बि सम्झो त तव्हां सां मां शेयर थी कयां। हिननि खे चङी तरह फ्राए कंदमि। जॾहिं हिननि जो रंग जेको आहे चेंज थी वेंदो त पोइ हिन में विझंदमि बसर, टमाटर ऐं लूणु। बसर ऐं टमाटर पंहिंजी मर्ज़ीअ सां घटि वधि करे था सघजनि, थोरा खणो या घणा खणो, जेतिरा तव्हांखे पसंदि हुजनि। सो हीअ मूं त 2 नंढा बसर आहिनि ऐं 2 नंढा टमाटा आहिनि ऐं लूणु आहे 1 टीस्पून। सो हिनखे चङी तरह फ्राए करण खां पोइ हिन में बसर, टमाटा, लूणु मिर्च विझी मां ॾींदमि हिनखे ढक ऐं पोइ हिनखे असां पचाईंदासीं त जीअं बसर ऐं टमाटर बि फ्राए थी वञनि। मां हिनखे तेज़ बाहि ते ई रखियो आहे। ऐं ॿियो त असां बसर ऐं टमाटर थोरो वधीक इन लाइ बि विझंदा आहियूं त असांखे मसालो वणंदो आहे इलाही, न त बाक़ी ख़ाली जीरा त ॾाढा ड्राई हूंदा आहिनि, उन सां पोइ मानी खाइणु मुश्किल थी थी वञे। सो ही 1.5 पा जेतिरा जीरा हुया। हाणे हिनजो पाणी जेको आहे सुकी रहियो आहे ऐं हिन सां गॾु मां 2-3 सावा मिर्च बि पंहिंजे ज़ाइक़े जे मुताबिक़ जेतिरा खपनि इहे कटे विधा आहिनि। हाणे वापसि मां हिनखे ढक ॾींदमि, छो त हीअ जीरा घणी देरि न पचाइबा आहिनि, न त सख़्तु थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं हीअ बिल्कुलु ड्राई थी वेंदो, तेल अलॻि थी वेंदो, त पोइ वरी मां हिन में इहे धाणा मिर्च विझी हिनखे सुका धाणा ऐं पीठल मिर्च ऐं सावा धाणा बि विझंदमि हिन में आख़िर में। हाणे पाणी हिननि जो सुकण वारो आहे। थोरी बाहि मां हिनजी जेका अञा वधाई आहे ऐं वॾा वॾा जेके पीसिस आहिनि उन्हनि खे मां टर्नर सां कटे नंढो कयो आहे, त जीअं हिकु त खाइण में बि आसान हूंदा आहिनि, ॿियो वरी हिन कटियल पीसिस में बि जेको आहे मसालो चङी तरह सां लॻी वेंदो। सफ़ा चूरो नाहे करिणो, जीअं कटाकट में हूंदो आहे सफ़ा सन्हो, उहो ई नाहे करिणो, पर थोरो नंढा करिणा आहिनि पीसिस। सो हाणे हिन में विझंदमि मां मसालो। मिर्च पीठल ऐं धाणा पीठल, ठीकु आहे। ऐं मां हिनखे 2 मिंट तेसिताईं पचाईंदमि, जेसिताईं थोरो मां महसूसु कयां त हीअ फ्राए थी वियो आहे ऐं हिनजी कचाइप ख़तमु थी वई आहे। थोरी देरि लाइ मां हिनजी बाहि इन लाइ घटि कई, छो त मां हिननि खे भोरियां पई, टुकड़ा पई कयां न, त छंडा घणा पिया उथनि, इन लाइ मां हिननि जी बाहि घटाए छॾी। तो हीअ हिकिड़ी मज़ेदार रेसिपी आहे। ईअं असां पंहिंजो बूटियूं बि पचाईंदा आहियूं गोश्त जूं, बोनलेस चिकन बि पचाईंदा आहियूं। अहिड़ियूं रेसिपीज़ मुंहिंजियूं इलाही सारियूं ॿियूं बि अवेलेबल अथव मुंहिंजे चैनल ते। ऐं हिन पासे मां हिते मानी पचाइण जी तयारी कई आहे, पराठा पचाईंदमि। ऐं पराठे जी बि रेसिपी मां ॾिनी आहे, मां जीअं मां पचाईंदी आहियां उन तरीक़े सां। सो उनजो लिंक मां ॾेई छॾींदीमांव हिन वीडियो जे हेठां डिस्क्रिप्शन बॉक्स में। त मुंहिंजो पराठो या उफराटो पचाइण जो जेको तरीक़ो आहे उहो कीअं आहे। सो हीअ मुंहिंजे तरफ़ां थी आहे रेडी। हिन में विझंदासीं हाणे थोरा सावा धाणा। बिल्कुलु ख़ुश्क नाहे करिणो, थोरो घणो ई मसालो जेको आलो हुजे त जीअं मानी सां खाइण में मज़ो अचे। त हीअ तयारु थी वञे, बाहि मां कयां थी बंदि। हाणे मानी पचाईंदसि, उनखां पोइ नाश्तो कंदासीं असां ऐं उनखां पोइ मिलंदासीं। त अॻियां जेको बि कमु कंटिन्यू करिणो आहे, हीअ त रूटीन आहे। मोकल वारे ॾींहुं हमेशह खां असांजे घर में नाश्तो थोरो एतिमाम सां ठहंदो आहे। सो मिलूं था वरी। हिन महिल थिया आहिनि 12 ऐं नाश्ते करण खां पोइ, नाश्ते पचाइण खां पोइ नाश्तो कयो, थोरो रेस्ट कयो ऐं मुंहिंजो कंप्यूटर ठाराहियो तारीख़ त हिकिड़ी वीडियो अपलोड कई आहे सिंधी टुक वारी, उन में पुंगरी हणणु सेखारी अथमि। सो उनखे एडिट करे अपलोड कयमि। ऐं हाणे जेको आहे असां वञूं था ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमु आहे ऐं थोरो अर्जेंट कमु आहे, ठीकु आहे। सो उनखां पोइ मोटी अचे जेको कुझु करिणो आहे उहो बि तव्हां सां मां वरी शेयर कंदमि। ऐं इलाही सारो कमु आहे। ऐं मुंहिंजूं कॾहिं कज़न्स या मुंहिंजूं भेणूं मूंखे चवंदियूं आहिनि त क़ाइदे आज़म चई वियो काम काम काम, त इहो सिर्फ़ु तव्हांजे लाइ चई वियो। सो
पोइ चई या न चई मां पाण ते पाण लाज़िम करे छॾियो आहे। सो मिलूं था ॿाहिरि मार्केट में। असां आया आहियूं संडे बाज़ार ऐं वरी हिते कुझु चैरिटी जो कमु आहे ऐं कुझु थी सघे थो कुझु शइ का अहिड़ी नज़र आई त पंहिंजे लाइ बि वठंदासीं। अॼु इलाही अरसे खां पोइ हिकिड़ी कंप्लीट बाज़ार लॻी आहे त असांखे हिते थोरो टाइम लॻी वेंदो। चाय निकालने वाला इसके कितने होंगे? 180 की कम करो 150 लगाओ। ठीक है 160 लगा 600 हो गए पूरे। थोड़ी रियायत करके क्वालिटी थोड़ी बेहतर हो। ये नहीं साइज थोड़ा भले इससे बढ़ा दिए या एक बड़ा एक छोटा कर दीजिए। एक इस साइज का और एक थोड़ा बड़ा कलर अच्छा बहुत ज़्यादा महंगे भी ना हो। वाइट चलेगा? नहीं वाइट नहीं रंगीन चाहिए। ये बहुत चाहिए 100 रुपये का हो रहा है एक पीस ज़्यादा का नहीं हो रहा। वजन में कितना? बड़ा पीस है वजन में कितना? 4 का कुछ लगा 100 और ये है पूरा ये फैंसी क्लिप्स चाहिए इसमें थोड़े बड़े साइज के लिए। अच्छा ये देंगे कैसे? ये वाला नारी 30 रुपये। बड़े वाले कौन से वो? उसमें वो चमकीले तो नहीं है? ये उसी डिजाइन में वो खत्म हो चुके हैं। 3 चाहिए और ये पिन नहीं चाहिए। और बड़े कोई बुंदे टॉप्स बड़े साइज में थोड़े ये कितने के देंगे? ये है प्लास्टिक वाली। बेटा कौन है यहाँ पे? कुछ सामान चाहिए बास्केट का सेट दे दो। एक मसाले वाला डब्बा चाहिए। ये ले पट्टी दाऊ का विषय बुला लिया 100 रुपए का सवाल है तो काम तो कर जाके। मां ये तो फिलहाल टूरिस्ट है। सॉसपैन कितने का देंगे? और ये फ्राइंग पैन पानी नीचे से लगा हुआ दूसरा नहीं है? है, दूसरा नहीं, ये सस्ता लगा दूंगा आपको। तो दाल ये तो इसमें तो लग ही जाएगा भी लगा। भाई डिनर सेट होगा प्लास्टिक का। क्वालिटी भी दिखाएं मुझे और कितने का होगा ये भी बताओ।
दिखाएं। डिजाइन इसके अलावा और हैं। इसका दुपट्टा भी दिखा दे मुझे। और ये सलवार का कपड़ा कौन सा है? ये बिना जॉर्जेट है, ऐसी चीज़ है। हाँ मलाई जॉर्जेट होती है। अच्छा, दिखा दे इसका दुपट्टा दिखा दे। असां वापसि अची विया आहियूं। हिन महिल 1:30 थियो आहे ऐं या पौणा 2 थिया, हुन मां प्रॉपर टाइम न ॾिठमि। सो अज़ान त अची वई ॿिए पहिरीं जी काफ़ी देरि खां। सो असां वियासीं संडे बाज़ारि। असल में असांखे ख़बर न हुई त बाज़ारि लॻल आहे। रोड साइड ते शयूं मिलंदियूं आहिनि, पोइ दफ़े बि वियासीं त मिलनि पियूं। असां इहो ई सोचे वियासीं ऐं एहतियातन जेको आहे मां पैसा कुझु वधीक खणी वियमि। मूं चयो मतां कुझु पंहिंजे लाइ बि मूंखे खपे। सो बाबा ॾाढी गर्मी, ॿाहिरि ॾाढी हालत हुई। हाणे जेका बि शॉपिंग कई आहे उहा मां तव्हांखे रिलैक्स थी पोइ ॾेखारींदमि, छो त सामान सॼो गाॾी में पियो आहे। कहिड़ी बि हिमत न हुई त उहो सामान खणी अची सघे। ऐं संडे आहे त अॼु मासी जेका आहे न ईंदी, त उहो बि असांखे इंतज़ारु न हुयो उनजो बि। ऐं पोयां थांवनि जो ढेर धोतल ॾिसो था, साण धोई रखिया सुबुह जो ई। ऐं हिन महिल मां की विंजंदमि बि ऐं कुझु घर जा पंहिंजे पाइण जा कपिड़ा बि धोइणा आहिनि। ऐं उनखां पोइ अॻियां जेको बि थींदो उहो मां तव्हां सां इनशाला शेयर कंदमि। लंच अॼु असां न ठाहियो आहे, छो त राति जो बिरयानी ठाही त उहा इलाही पई आहे। ऐं बिरयानी जॾहिं बि मां पचाईंदी आहियां हमेशह 2 वेलनि जी पचाईंदी आहियां। अगरि मंझंदि जी पचंदी आहे त उहा राति ताईं हलंदी आहे। अगरि राति जो पचाईंदा आहियूं त एक्स्ट्रा पचाईंदी आहियां, त जीअं उहा पई हुजे त वरी असांखे टेंशन न थिए, छो त महिनत थी लॻे इलाही ऐं ॿिया बि घणा ई कम करणा आहिनि। इन जे लाइ कॾहिं कॾहिं ईअं बि हली वेंदो आहे। सो हाणे मोकिलायूं था इनशाला वरी फ़ारिग थी हर कम खां इनशाला पोइ वरी तव्हां सां कॉन्टेक्ट कयां। माशाल्लाह सभु कम थी विया। ही कपिड़ा धोई विधा अथनि हिते। ऐं उनखां सवाइ शॉपिंग जेका अॼु मां कई आहे उहा हिकिड़ी छोकिरी जी शादी लाइ कई आहे। ऐं जेका पोएं हफ़्ते वरिती हुअमि शयूं, उन मां बि जेके छोकिरीअ जे लाइ पूरो सामान न वरितो हो, त उन मां जेके आहिनि कुझु ॿी छोकिरी लाइ बि वरितियूं। सो उहो मां तव्हांखे ॾेखारे नथी सघां अॼु, छो त सामान ॿाहिरि गाॾी में पियो आहे। ऐं तारीख़ चयो त मां सफ़ारण लाइ ॾींदुमि ऐं सिजु लहंदो त पोइ ॾींदमि। सो सिजु लथे जो इंतज़ारु कंदमि, या त राति ताईं थी सघे त मां शेयर करे छॾींदमि हिन ई ब्लॉग में। जेकॾहिं न त पोइ मां उनखे इनशाला सुभाणे वारे ब्लॉग में ऐड कंदमि। ऐं अॼु वारो ब्लॉग जेको मां हिते ई ख़तमु कयां थी। ऐं इन लाइ त हिन महिल हिकिड़ो त रेस्ट कंदमि, वञी थिया आहिनि 3:30, ठीकु आहे। 3 पहिरीं जी नमाज़ ताईं कंदमि मां रेस्ट। ऐं उनखां पोइ मुंहिंजा ॾाढो ॾिसो था प्यारा, उनखां पहिरियों हाणे जेको मां रेस्ट कंदमि उन दौरान मां कल्ह वारो ब्लॉग शेयर कंदमि। मां ईअं कंदी आहियां, हाणे अॼु जेको ब्लॉग ठही रहियो आहे संडे जो, उहो मंडे ते शेयर कंदमि। ज़ाहिर आहे सॼा क्लिप्स जोड़ना हूंदा, एडिटिंग करणी हूंदी आहे, त उहो ईअं थींदो। ऐं उनखां सवाइ टाइम लॻंदो आहे इलाही सारो शेयर करण में, छो त फेसबुक ते ॾियां ऐं यूट्यूब ते शेयर कयां, पोइ उतां लिंक जेको हूंदो आहे व्हाट्सएप ते, इंस्टाग्राम ते ऐं फेसबुक जे डिफरेंट पेजिस ते ऐं ग्रुप्स ते इलाही टाइम लॻी वेंदो आहे उन में। सो हाणे रेस्ट जे दौरान मां इहो कमु बि कंदमि गॾु गॾु। ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ ॾींदमि मां पंहिंजे प्लांट्स खे पाणी, हिते थोरो प्लांट्स जो ई कमु कंदमि। ऐं उनखां सवाइ पोइ राति जी मानी थींदी, सांझे खां पोइ सिंपल कोई खाधो, छो त मंझंदि बिरयानी ऐं सुबुह तरियल जेरा ठाहिया त राति जो कुझु लाइट ई पचाईंदासीं। ऐं ईअं सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं कुझु शयूं अञा रहिजी वियूं आहिनि उन छोकिरियुनि जी शॉपिंग मां, त उहो इनशाला ट्यूसडे ते वरी वेंदासीं, छो त हाणे अॼु ख़बर पई त बाज़ार जेके आहिनि वीकली खुली विया आहिनि। असां त मास्क पाए ॾाढे एहतियात सां वियासीं, मोटीअ जे हथ वथ सैनिटाइज़ कयासीं, धोतासीं, पर माण्हू हुते केयर न पिया कनि सफ़ा। सो ख़बर पई त हाणे बाज़ार कंटिन्यू थी वई आहे, वापसि या हफ़्ते में 3 ॾींहं लॻंदी। सो रहियल सामान इनशाला असां वठी ईंदासीं ट्यूसडे ते। ऐं पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि शॉपिंग जो। अॼु कुझु चई नथी सघां अॼु वारी जो, न त उहा सुभाणे वारे ब्लॉग में इनशाला ज़रूरु शेयर कंदसि। ख़ुशि जो, आबाद जो, अलाह से तव्हांखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। इनशाला वरी मिलंदासीं कंहिं नए ब्लॉग सां। तेसिताईं अलाह भाई।